सिंध जे सियासी मैदान में एक वॾे वक़फ़े खां पोइ फंक्शनल मुस्लिम लीग ऐं हुर जमात जी सरगर्मियुनि में तेज़ी ॾिसण में अची रही आहे। हुर जमात जे रूहानी पेशवा पीर पगाड़े जा जमायती दौरा मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतुनि सां मुलाक़ातुनि खां पोइ संदसि फर्ज़ंद सैयद राशिद शाह राशिदी इस्लामाबाद में सियासी राब्ता वधाए छॾिया आहिनि। सवाल इहो आहे त ही रुगो मेल मुलाक़ात आहे या मुस्तक़बिल जूं सियासी सिफ़बंदियूं बणिजी रहियूं आहिनि। अचो त हिन जो जाइज़ो वठूं था। मां आहियां फ़हमीदा रियाज़, तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। हुर जमात सरवाण पीर पगाड़ो अॼुकल्ह सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जा दौरा करे रहियो आहे। जिते हू मुरीदनि सां मुलाक़ातूं करे रहियो आहे, उन्हनि गॾिजाणियुनि में हू छोकिरियुनि जी तालीम ऐं वण पोखत बाबति मुरीदनि खे ताक़ीद करे पंहिंजो हिकु मस्बत ऐं तरक़ी पसंदि चहिरो ॾेखारे रहियो आहे त ॿी तरफ़ हू पाकिस्तान फ़ौज जी हिमायत ऐं अहमियत खे नुमाया तौर ते उजागर करे थो, जेको अमल रवायती तौर ते हुर जमात जी रियासती इदारनि सां वेझड़ाइप खे ज़ाहिर करे थो। मौजूदा पीर पगारे सबक़तुल्लाह शाह जो पुटु ऐं गादी नशीन राशिद शाह पाण खे पंहिंजे हल्के यानी इलाइक़े पीर ॻोठ ताईं महदूद रखंदो आहे। सियासी किरदारु संदसि चाचे सदरुद्दीन शाह वटि रहियो आहे, पर हाणोकनि ॾींहनि में राशिद शाह राशिदी जो ओचितो सियासी तौरु मुतहरिक थियणु हिकु अहम तब्दीली सम्झी वञे थी। हुन इस्लामाबाद जा दौरा कया, जिते हुन जमियत उलमा इस्लाम जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात कई। उन खां अलावा लाड़काणे में सरगर्म मौज़म अब्बासी सां मुलाक़ात करे खेसि पंहिंजी पार्टी फोल्ड में आणे वरितो। राशिद शाह जो ॾाॾो शाह मर्दान शाह अॻकथियूं ऐं दावाऊं कंदो हो। राशिद शाह जो ताज़ो हिकु बयान साम्हूं आयो, जंहिं में हुन दावा कई त 50 MPs साणसि राब्ते में आहिनि। वक़्तु अचण ते उन्हनि जा नाला ज़ाहिर कया वेंदा। हीउ बयान सिंध जी सियासी हलकनि में बहस जो मर्कज़ बणियल आहे, छाकाणि त वफ़ाक़ में हुक्मरान जमात मुस्लिम लीग नून सिंध में गैरफ़ाल आहे। तहरीक इंसाफ़ जो तंज़ीमी ढांचो मौजूदु न आहे। MQM कराची ऐं हैदराबाद खां अॻिते नथी वधी सघे। हाणे सियासी मैदान में हिन वक़्तु रुगो मुतहरिक JUI ॾिसिजे थी, जेका लगातार सियासी सरगर्मियूं करे रही आहे। मुस्लिम लीग फंक्शनल जो जंहिंजो बुनियाद रूहानी हुर जमात आहे, उन जो सिंध जे केतिरनि ई शहरनि में असर रसूख़ आहे। सियासी तौर ते उहो घटि बि थियो आहे, जंहिंजो मिसाल सांगड़ आहे। उन ई असर रसूख़ जी बहाली लाइ पीर पगाड़े रूहानी दौरा बि कया आहिनि। ॿिए तरफ़ पीर सदरुद्दीन शाह राशिदी, जेको फंक्शनल लीग सिंध जो सदर आहे, कुझु अरसे खां सियासी तौर ते गैरफ़ाल नज़र अची रहियो आहे। अॻु में हू JDA ऐं फंक्शनल लीग जे इजलास में इंतहाई सरगर्म हो। संदसि ओचिती ख़ामोशी मीडिया ऐं अवामी फोरम खां किनारा कशी इख्तियार करणु सियासी तज़िया निगारनि लाइ हैरत जोगी आहे। मौजूदा पीर पगारे जी गादी नशीन थियण खां वठी राशिद शाह जे हाणोके सियासी सरगर्मियुनि ते पीर पगारे ऐं संदसि भाउ सदरुद्दीन शाह जे विच में इख़्तिलाफ़नि जूं अफ़वाहूं फैलिजी वयूं आहिनि, पर राशिद शाह राशिदी इन ख़बरुनि खे मुकमल तौर ते रद्द कयो आहे। उन जे बावजूदि मुबसरनि मूजिबि सरगर्मियुनि में फ़र्क़ ऐं मरकज़ी किरदार जी तब्दीली कुझु अंदरूनी तब्दीलियुनि ॾांहुं इशारो करे थी। मुस्लिम लीग फंक्शनल जे ज़रिए मूजिबि जमात जे अंदरि बि कुझु अहम फ़ैसिला कया विया आहिनि, जिन में चीफ ख़लीफ़े कादिर बख़्श मंगरियो ऐं ख़लीफ़े वरियाम फ़कीर खे हटाइण ऐं कुझु ॿियनि ख़लीफ़नि खे गैरफ़ाल करणु शामिल आहे। उहे क़दम ज़ाहिर कनि था त जमात जे अंदरि नज़्मो ज़ब्त क़ाइमु करणु या इख़्तिलाफ़नि खे कंट्रोल करण जी कोशिश कई पई वञे। सिंध में माज़ी में मुस्लिम लीग फंक्शनल उन वक़्तु ई सरगर्म थी आहे जॾहिं पीपल्स पार्टी जी वफ़ाक़ या इस्टेब्लिशमेंट सां दूरियूं वधियूं आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जी हाणोकी ईरान अमरीका ॻाल्हियुनि में विछोटी ऐं 23 मार्च ते सलामी न ॾियण सां उहो तासुर पैदा थी रहियो आहे त किथे न किथे का गड़बड़ ज़रूरु आहे। उहे सभु अंसर इहो तासुर मज़बूत कनि था त शायदि मुस्लिम लीग फंक्शनल खे ग्रीन सिग्नल मिलियो आहे। ज़ैन शाह खां अलावा JDA जी क़यादत अयाज़ पलीजो सां बि मुलाक़ात कई आहे। इन मां इहो ख़्यालु कयो पियो वञे त छा JDA खे बि फ़ाल कयो पियो वञे। सूरत हाल इन वक़्तु दिलचस्प थी वई जॾहिं अॻूणे सूबाई वज़ीर बारी पताफ़ी सां पीर पगारे मुलाक़ात कई, जंहिं खां पोइ फरियाल टालपुर पारां वज़ाहत तलब कई वई। पताफ़ी वफ़ादारी जो यकीन ॾियारियो। हीउ वाक़ियो ज़ाहिर करे थो त पीपल्स पार्टी पंहिंजे सुफ़नि में कंहिं बि सियासी लचक खे बर्दाश्त करण लाइ तयारु न आहे। इन खां अलावा पीर ऑफ भरचुंडी पीर अब्दुल ख़ालिक ऐं पीर अब्दुल हक उर्फ़ मियां मिठू सां मुलाक़ात कई आहे। हीअ गादी बि उत्तर सिंध में पंहिंजो असर रसूख़ रखे थी। हिन मंज़रनामे में हिकु नओं पासो ज़ुल्फ़कार जूनियर जो पीर पगारे ऐं सैयद राशिद शाह राशिदी सां मुलाक़ातूं आहिनि, जंहिं खां पोइ इहो सवाल उभिरे थो
त छा हू फंक्शनल मुस्लिम लीग जे वेझो थी रहियो आहे या उहे रुगो रवायती मुलाक़ातूं आहिनि। राशिद शाह चयो आहे त हुन खेसि पार्टी में शामिल थियण जी दावत नाहे ॾिनी पर इत्तेहाद जी दावत ॾिनी आहे। हुन चयो त संदसि पार्टी जे सरबराह संदन वालदा आहे ऐं हू साणनि मुलाक़ात खां पोइ जवाबु ॾींदो। नौशेरो फेरोज़, दादू ऐं शिकारपुर जा जतोई ख़ानदान मुस्लिम लीग फंक्शनल जे वेझो रहिया आहिनि। साॻी तरह ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जी फैमिली बि पीर पागारे ख़ानदान जी हिमायती आहे। संदसि पुटु हसनैन बि काफ़ी मुतहरिक आहे ऐं हुन पीर पागारे सां गॾु दौरा बि कया आहिनि। अहिड़ी तरह थर जो अरबाब ख़ानदान जेको हिन वक़्तु सियासी तौरु विरहायल आहे पर अरबाब गुलाम रहीम जूं हमदर्दियूं मुस्लिम लीग फंक्शनल सां आहिनि जिन जी हिमायत सां हू वज़ीर आला बि बणियो हो। ईंदड़ ॾींहनि में कुझु धुंध हटी वेंदी ऐं सियासी मंज़र वाज़े थी वेंदो। सियासी मुबसरनि मूजिबि मौजूदा हालतुनि में अहिड़ी मुलाक़ातुनि खे रुगो रस्मी नथो सम्झी सघे, ख़ासि तौर ते जॾहिं फंक्शनल लीग पाण बि मुतहरिक थी रही आहे। पर इहो दारोमदार इस्लामाबाद ते ई आहे त हू छा सोची रहियो आहे ऐं मुस्तक़बिल में छा चाहे थो।